इजाजत दी त ई बंदो भी इन कम में आवाज मदद करे वया छदे निकलो हेडो छुट्टी हेडे वई ना जने निकलो आनंद गरम सबनी वो जो हेडो वो तो हेडो निकल गया मां करी थी जाए ये कानून देखो ना रोज गरीब बदन के हेडो निकलो वो हेडो जो निकल ये सही सखावत है हेडो ही निकलो इंतजाम था खानदान गया माए मुझो खानदान केतरो भी मत करे बित बगल संग ये पर तुझे सपड़े थी इसका दिख बराबर ही न था सको मानन वक्त प्यार के लायक चाहिए अरे नफरत ना कोई किए था एना लटा मटाया चो नफरत मुझे मन में तो कोई बाकी जिन तवा के नफरत का भाव में आए गिर बैठो आदल मां उनन के कदे भी बख्श न कर परवाह किया अच्छा बाहर में खड़े उसे वाली वही ना रही ना हां हां मां मजा तो मां तू जो कसूरवार आया पर सोच मुखे जे तुझे थोड़ी भी सूरज की कल पवे है ना खुदा जो कसम बाहर जा पहाड़ पार करे भी तो तक पहुंचा शुक्र है चले ख्याल का रखो था देर आयो पर यह भी मेहरबानी आयो तो पानी सोना केतरो भी गरम थी वही उन मां बाहर ना निकरंदी अहिड़ी तरह तुझी जुदाई में रात दिया ये जिंदगी आजाबन में भोगे भोगी गुजारी है अच्छा है वही सीरियल ना जो चेस तू हलियो है ये तो लिखो तो करो ना किताब पढ़नी वाली है सोचे जॾहिं खां वठी होश संभालियो तॾहिं खां अकेलो पायो आहे इहा ख़बर न आहे त मां जो प्यार छा थींदो आहे तोखे त ख़बर न आहे सोच त मुंहिंजी मां बचपन में ई मरी वई मां प्यार लाइ सिकंदो आहियां जंहिं मूंखे पंहिंजनि जो थोरो बि प्यार मिली वञे न भली हुनजे एवज़ में मुंहिंजी हयाती बि ख़तम थी वञे न त बि परवाह न आहे बाक़ी जिन तव्हांखे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि न मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदुमि पर सुने में कोई भी समझ नहीं आ ये तो प्यार करण वाले के भले केतरो भी आजाबन के खाने में तीन पमाल कयो वनी पर ये इंद्रियन दोनों भी साफ हुआ तो पहले पीढ़ी की याद जरूर कर हुआ है इन हर दुख में वो तो याद कर हुआ है पंहिंजूं अखियूं मुंहिंजे अचल सां मिलाए तुंहिंजा सभु सुख सूर दर्द इन सीने में पोते छॾिया छो त हिन संसार में सूरो आहे तोखां वधीक को सूरो कोन्हे बाबा इहो त सवाल मां बि तव्हां खां करे सघां थो त तव्हां ई छा कयो पंहिंजी ज़ाल खे ख़ुशि रखण लाइ हुन जूं सभु ख़्वाहिशूं पूरियूं करण लाइ मज़लूम भाउ जे हथ ते झाड़ू वियो जंहिं भाउ तोखे पीउ खां मथे तुंहिंजी इज़त खे मार ॾिनो उनखे ई उन बुख ते रखी उनखे ई रब जा भरावा विझंदा अहिड़ो ज़ुल्म त यज़ीद कयो हुयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां तूं यज़ीद जी पैरवी करे पंहिंजे मज़लूम भाउ मथां ज़ुल्म कयो तोखे कुझु न थियो बाबा मुंहुं हज़र खां ॿुधंदो थो वञे सुठो अथई त चाचीअ जे चकर में न अचिजो न चाचे जे चकर में हू मुंहिंजो भाउ आहे जो असांजो साथी मसइलो आहे मां सां कीअं थो हलां इहो मुंहिंजो मसइलो आहे
तो तोखे सही थो सॼां त पंहिंजे चाचे ऐं छोरी सोरठ के चक्कर में न अच न त मूंखां वधीक बुरो ॿियो न हुजई बुराईअ खां सवाइ ॿियो तव्हां वटि आहे छा? चङाई त तव्हां घणो वक़्त अॻ में छॾे चुका आहियो। लालच ऐं हवस तव्हांखे रिश्तनि जी सुञाणप खां महरूम करे छॾियो आहे। पर बाबा हाणे बि वक़्त अथई। ही ॾिस मां बारू थो ॿुधाए जेको चाचा जानिब जो अथई उनजो उनजे हवाले कर। माना त तोखे चाचो एॾो प्यारो आहे जो जी हरू भरू बि फाथो खणी हा न मां घर नथो खणा चाचा। हर घणी छा कंदुसि तुंहिंजे अॻियां रोई मां छा कंदुसि? मुंहिंजो अर्ज़ु ॿुधी छॾ बाबा। हेॾो ज़ुल्म ऐं नाक बि सुठो न कई। तूं अदब ऐं हया तूं सभु हदूं ओरागी थो वञे। मां इस्लाम अदब ऐं हया जे दायरे में आहियां पर इहो सभु कुझु तव्हां पोइ ते छॾे आया आहियो। तूं बि मुंहिंजो वॾो आहे मां तुंहिंजो वॾो आहियां मां। हा बाबा वॾे थियण सां वॾो माण्हू नाहे थी वेंदो। वॾनि कहिड़ी वॾी नज़र रखण बि ज़रूरी आहे। ये न थिए तो मां सभु शइ मां तोखे बेदख़ल करे छॾियां। छा मां हिन जायदाद मां ज़मीन मां मिल्कियत मां? बाबा तो वटि आहे छा? कुझु बि न। ही जेको कुझु बि आहे चाचा जानिब ऐं हुनजी औलाद जो आहे। तूं त हथ सां बि आहे। ऐं हा जे तो वटि कुझु बचो आहे त हुन मां मूंखे कुझु बि न खपे। माना त चाचा खे सुठो ॾिसणु थो चाहे ईअं ई पंहिंजे पीउ खे बर्बाद ईअं न। बर्बादी त तव्हां घणो वक़्त अॻु पोइ ते छॾे आया आहियो। अञा बि वक़्तु अथव बाबा। पंहिंजी चार कलम खे सुधारे छॾियो बाबा। इहो ॾुखाईंदड़ दर्द बर्दाश्त मूंखां न थी सघंदो। पुट मुंहिंजो आहे मां तुंहिंजे दर्द खे सभु सम्झां थो त तुंहिंजे दर्द छो थो थिए तोखे तकलीफ़ तोखे छो थी थिए हिन चोरी सोरठ जे करे न ईअं न। बाबा सोरठ मुंहिंजी सोच आहे मुंहिंजो प्यार ऐं मुंहिंजी मंग। पर यादि रख सोरठ न छोरी आहे न ई निधड़की। निधड़को त मां आहियां। बचपन में ई मां मरी वई। ॿार बि ॾिनो कोन जे पीउ ॾिनो उहो बि ॿियनि जो फेर आहे। पी पुट जो त दुश्मन आहे दुश्मन। अॼु बि तुंहिंजो आहियां पर शर्त आहे मुंहिंजो त तूं हिन पंहिंजे चाचे ऐं हिन छोरी सोरठ खे छॾींदे त मां हेॾो बेरहम ऐं बेगर्त न आहियां जो पंहिंजी सोच ऐं चाचे खे छॾे ॾियां। मां पुट त तुंहिंजो ज़रूरु आहियां पर हिन ज़िंदगीअ ते हक़ मुंहिंजे चाचे जो आहे। छो त उनजी मिल्कियत मां खाई पी वधी जवान थियो आहियां ऐं ॿ अखर इल्म जा बि पढ़िया। मां चाचे लाइ मरी त सघां थो पर हुनखे छॾे नथो सघां। चाचे लाइ मरी त सघां थो पर हुनखे छॾे नथो सघां। ऐं तूं इहो कुझु कंदे ऐं मां तोखे वरी जीअरो छॾे ॾींदुसि ईअं न। मूंखे बि कोन्हे अहिड़ी दलालत जी ज़िंदगी खां मौत भलो आहे। मार बाबा मार। अहिड़ी मुफ़्त ज़िंदगी मां नथो जीअण चाहियां। मार बाबा मार। नालो त करम आहे पर हुन करण भलो रोक दड़ी जेको प्यार तुंहिंजे मथां मां नालो कंदुसि न तूं सोचे बि न सघंदे इहा बात तुंहिंजी मां सत पूरी कंदुसि। Ahora está,
बिना का गीत वाला है। शिक्षकों से हेरो निकली है चाचा ये तो गारन के बस यो सोच है वहाँ हाँ वजह ना वजह ना आने जगह चली नु क्यों चुप कर जो मैं जगह क्यों पर 3 साल नहीं बस नहीं पहले खड़े तो बनिया खा तो की हो जरूर चाहूं तो मुझे बात ना तो खड़ा क्या अरे जने खुद ही ना कहने का की आखिरी फलन कैमरा सही माइक तो सही और पर मथे कर रखी हो ना फॉल्ट ही हो बस प्रॉपर सिग्नल ना पे आ जाए कल भी मथे पे कल ओटे हो चाचा एनी बाजू करे मुझे अंतर रहता छोटा करे ये घर छड़े किताबी दे खुदा चाचा किताबी दे तो अच्छा है खरवती बचरा पाले तक मिली तस्जा बच्चा पाले किसी न किसी मुझे पास से नशा हो गया वो नहीं अरे रोटी जो दामन भी तो पान है ना क्या करें वाह चाचा वाह वाकई तू अजीम तुझे सब्र मुझे दिली जो सलाम बाबा माफ करें गलती तो आना न किया गलती तो मुख किया जो माँ बहन ने गलती के एतबार करे ये कोई बात रही थी जो माँ बाप हुआ आयो वयो मंदिर आयो मंदिर क्षेत्र में बाहर मुजारब तू चाचा बता मेरे प्यार सभी मोहब्बत हुआ तो इन्होंने के घर में न होता है ए मुजाला बाबा जी पत्थर दिल छोटे उनके सोने की दरी तो लालच होट के छड़े रिश्तम की सुधार किया मत करो बाबा मिठड़ा बाबा एतरो वक्त भी कैसे रहो तो ना मोटी खाते कुछ भी रहो अल्लाह के दो एक फसल पड़े चाचा के कैसे बताना बाहर कर अरे कौन तुझे चाचा के शरीर का खड़ा हो सके ये घमंड है
केतरी चुरत दिया तो मुझे चाटेगा है न घर में कदे तेरी चुरत कई तो तेरी मुखे कदे कदे मारी घर छड़े तो कोई तवा कभी न रोकी तू जैसी कई मां न कर गया मां तवा के मारू से बता मेरी तो पवाई घर से न मानो तू चाचा की बच्ची पाकी के बच्ची अंदर चाचा तू परेशान दरवाजे बाबा बाबा खुदा के वास्ते बाबा हमने से मान लियो बाबा कर दो रस्तो दो दो रस्तो दे दो भाई आगे जो मुझे डाला ये जो अरे चाचू ये को होयो ही को ना ये को होयो ही को ना तो करे देतरा दिए इने बीटे बीटे नो तो करेक्टर यो देखो तो कपड़ा चेंज करने लाइट किथे यो तो नथो सोची त जेको मूं कयो आहे वो सही आहे या ग़लति करम खान छो तो मां इंसानियत ख़त्म थी चुकी आहे छो तो मां रिश्तनि जो भरम सिक मोहब्बत ऐं एहसास ख़त्म थी चुको आहे ॿुधाए कहिड़ो ॾोह कहिड़ो गुनाह कहिड़ी तोसां भाउ जी बेवाजी आहे जो तूं हुन मथां एॾो ज़ुल्म कयो आहे अरे जेको भाउ सभु कुझु तोखे थो सम्झे तूं उनजो ई दुश्मन थी बीठो आहे छा तोखे पीउ माउ या भारत ॾेई त हुनजे मोए खां पोइ तूं नंढे भाउ मथां ज़ुल्म कर हुनखे तबाह ऐं बर्बाद कर हुनजा बच्चा अञा ई पुखिया रखजांइ ऐं जंहिंजे कूड़नि बहाननि ते हुननि जी इज़त खे बेआबरू कजांइ अफ़सोस सभिनि त तोखे भाउ जी पारत कई हुई पर तो का बि पारत न पाड़ी छो काॾे वई तो मां इंसानियत काॾे वियो तो मां एहसास तूं जज़्बातनि खां वधीक जज़्बात थी ॾिठो आहीं तूं सालिमा बेरा जलाद आहे तूं करम खान तूं जलाद आहे न मां जलाद आहियां न मां ज़ालिम आहियां न बेरा मूंखे अंदर जे इंसान समझाए वठो आहे त कंहिं बि मज़लूम खे अहिड़ो ज़ुल्म न कजे ख़ासि तौर ते तुंहिंजे रिश्ते सां त कजे अरे करम खान ये तो छा तुंहिंजे पास जेको पीउ जेतिरो तोखे मान ॾिनो हाण मुंहिंजो अखियूं खुलियूं आहिनि मां पंहिंजे भाउ सां छल ज़ुल्म जो हथारो कंदुसि जेका बि माल मिल्कियत आहे
दादा सब पंहिंजे भाउ खे मोटाए ॾींदुसि कीअं थियसि ट्रांसफॉर्मेशन में तकलीफ़ छा मतलब आहे को टर्न छा थियो वाई हा मां तव्हां कढी को टर्न थियो ई त जामु हुयो का हिकिड़ी शइ जेका आहे हिन जे छो साम्हूं मिल्कियत तुंहिंजे वॾनि जी आहे ट्रांसफॉर्मेशन जस्टिफाइड हुजे मिल्कियत त हिन जे वॾनि जी न आहे ईअं ई हूंदो आहे पर ट्रांसफॉर्मेशन हीअ करेक्ट लिखत हिन लिखत मुताबिक़ तो वटि जेको कुझु बि आहे न उहो असांजो आहे नकी तुंहिंजो ऐं न वरी तुंहिंजे भाउ जो ॾिस और असांजो करम खान छोरा ये सॼी लिखत त हिन मुंहुं फाड़े छॾी हाणे छा थींदो लिखत फाड़े छॾी त छा थींदो अमां हाणे हिननि कागज़ात जे फाड़ जे एवज़ अॼु हिनखे ज़ोर जे हथों मरणो पवंदो हर कलमो कलम खान हर कलमो कुन करम खान के मारंदा पाछो पीछो बतावे तो प्लीज मुझको जाएजो तो हर कलमो सही है बिल्कुल सही है अरे इन्हें सिर्फ तो ये याद और सब लोग आए जो पर इन्हें मुख्य भी सुनना है मुख्य भी उन्हें जो करे माँ तो कहता तो बता मेहरबानी करेंगे मुख्य तो तेरी तो खावती तो मुख्य सुना वो माफ है ये भी ठीक है ये तो पूरे जो इल्जाम भी मुझे मथो नहीं तो ऐं दुश्मन भी मरी नहीं तो मोते ई धन बुढ़ा अच्छा ही मत कमरे साफ कर हां कमरे का कोबो करे जने हां अरे बाज मता मा जमीन जायदाद मिलकियत बच्चा बार फिर कुर्बान कर दो अरे उन्हें बाग हमारी हां आज करम खान जो मौत ना तो तेज मौत जो तो कुत्ते लो ओडो छते यार बात धक करना है ओडो दे सब मुझे ॾाढो जल्दी खाओ मारो हां सब मारने लगे आपको सब अमा बोले यार कार आ जगह पिस्टल था और ये बहुत ही वीरो फिल्मी सीन है फिल्मी स्टाइल में इंडियन फिल्म में आके मत दिखा आज व्यक्ति अभी कोना रहा इसी बात से अपन को कहे गोली लग गई और दादा ही सब पहले पुलिस जान को करम खान मारो जो वो तो ना मुझसे धोखो पाया ना मुझसे धोखो पाया गुना दावा पूछो माने के कौन छली दो करम खान हैंड्स अप हां जो शुद्ध हो चुकी मामा के नवे तो मैं खिलाई नहीं है बाप ने पुत्र के कोने पे मारा मारा तो मत तो फेंक गई
गोली लगी वक्त भरजी आयो हाँ मरण मुझसे जब भाग वतन में था जो गुनाहगार है माइक मैंने माइक उन्होंने माइक अंदर माइक